ओम शांति। अभी मेरी तारीख है 25/4/2026 सॉरी 2026। और मीठा मीठा बाप दादा चूंदा मीठे मीठे ॿार बाप दूर देश सां आया आहिनि तव्हां ॿारनि जे लाइ नयो राज्य स्थापना कयो। तव्हां हाणे स्वर्ग जे लाइक़ु ठहो था। कृष्णा जे ॿारनि जो शिव बाबा सां अटूट निश्चय आहे। शिव बाबा ते उन्हनि जी निशानी छा आहे? उत्तरा उहो अखि बंदि करे बाबा जी श्रीमत ते हलंदा रहंदा। जो आज्ञा मिले कॾहिं ख़्याल बि न ईंदो कि इन में कुझु नुक़सानु न थिए। श्री अहिड़ा निश्चय बुद्धि ॿारनि जो रिस्पॉन्सिबल बाबा आहे। उन्हनि खे निश्चय जो बल मिली वेंदो आहे। अवस्था अडोल अचल थी वेंदी। गीता ताही माता ताही पिता आहे। ओम शांति। इहा महिमा कंहिंजी ॿुधी जंहिंजे सवाइ तव्हां ॿारनि जी दुनिया में ॿियो कोई जंहिंखे सवाइ तव्हां ॿारनि जी दुनिया में ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। इहा ऊच ते ऊच बाप जी महिमा आहे। बाक़ी जंहिंजी बि महिमा कंदा आहिनि उहा फालतू थी वेंदी आहे। ऊच ते ऊच हिकु बाबा आहे, लेकिन बाप जी पहचान के ॾेई ख़ुदि अची करे आत्मा जी ऐं पंहिंजी पहचान ॾींदा आहिनि। कोई बि मनुष्य खे आत्मा जी पहचान आहे न, पर चईंदा आहिनि महान आत्मा जीव आत्मा। शरीर जॾहिं छुटिजी वेंदो आहे त चईंदा आहिनि आत्मा निकिरी वेंदी आहे, शरीर मुर्दो थी वेंदो आहे। आत्मा अविनाशी आहे, उहो कॾहिं ख़तमु न थींदी आहे। आत्मा जो स्टार मिसल आहे, उहो अति सूक्ष्म आहे। इहा अखियुनि सां ॾिसण में न ईंदी आहे। कर्तव्य सभु आत्मा कंदी आहे, परंतु घड़ी घड़ी देह अभिमान में अची वेंदा आहिनि त चईंदा आहिनि मां फलानो आहियां, मां ईअं कंदो आहियां। वास्तव में कंदी सभु आत्मा आहे। शरीर त ऑर्गन आहे। इहे साधू आदि बि ॼाणंदा आहिनि कि आत्मा ॾाढी सूक्ष्म आहे जो बिल्कुल जे विच में रहंदी आहे, परंतु उन्हनि खे ज्ञान न आहे कि आत्मा में इहे पार्ट वॼाइण जा संस्कार आहिनि। कोई चईंदा आहिनि आत्मा में संस्कार हूंदा न आहिनि, आत्मा निर्लेप आहे। कोई चईंदा आहिनि संस्कार अनुसार जनम मिलंदो आहे। मतभेद ॾाढा आहिनि। इहे बि कंहिंखे पतो न आहे कि कहिड़ी आत्मा 84 जन्म वठंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो कि सूर्यवंशियुनि खे ई 84 जन्मनि जो 84 जो चक्कर लॻाइणो पवंदो आहे। आत्मा ही 84 जो चक्कर लॻाए पदत ठहींदी आहे। उनखे हाणे पावन केरु ठाहे? पदत पावन ऊच ते ऊच हिकु बाबा आहे। उन्हनि जी महिमा सभिनि खां ऊची आहे। 84 जन्म सभु त न वठंदा न, पुठियां अचण वारा त 84 जन्म वठी न सघनि। सभु इकट्ठा त न ईंदा। जो पहिरियों सतयुग में ईंदा सूर्यवंशी राजी प्रजा, उन्हनि जे 84 जन्म हूंदा जो शुरू में ईंदा। पुठियां त मनुष्य जी ॾाढी वृद्धि थींदी आहे। पोइ कोई जा 83, कोई जा 80 थींदा आहिनि जन्म। त सतयुग में त पूरी 150 वर्ष आयु थींदी आहे। कोई जल्दी मरी न सघे। इहे ॻाल्हियूं बाबा वेई सम्झाईंदा आहिनि। जॾहिं कोई परम पिता परमात्मा खे न ॼाणंदा आहिनि। हाणे बाबा चईंदा आहिनि जीअं तव्हांजी आत्मा आहे वैसे मुंहिंजी बि आत्मा आहे। तव्हां सिर्फ़ु जनम मरण में ईंदा आहियो, मां न ईंदो। मूंखे सॾु कंदा आहिनि कि अची करे असांखे पावन ठाहियो। जॾहिं ॾाढा दुखी थी वेंदा आहिनि, पदत थी वेंदा आहिनि, तॾहिं मूंखे सॾु कंदा आहिनि। हिन समय तव्हां ॿारनि खे शिव बाबा पढ़ाइनि था। मूंखे पुछंदा आहिनि कि कीअं मञो कि परमात्मा ईंदा आहिनि, त उन्हनि खे सम्झाइणो खपे। सभु पुकारंदा आहिनि हे पदत पावन अचो। हाणे उहा निराकार आहे, उन्हनि खे पंहिंजो शरीर न आहे। अचिणो बि आहे पदत दुनिया में, पावन दुनिया में त न ईंदा न। ईअं सम्झाइणो खपे। इहे बि सम्झाइणो आहे कि परमात्मा एतिरो नंढो आहे जीअं आत्मा नंढी आहे, परंतु उहो मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे, नॉलेजफुल आहे। बाबा चईंदा आहिनि कि तव्हां मुझ परम पिता परमात्मा मूंखे चईंदा आहियो न, है न। इहे सम्झाइणो आहे कि परमात्मा ॾाढो नंढो आहे, आत्मा ॾाढी नंढी आहे, परंतु परमात्मा मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे, नॉलेजफुल आहे। बाबा चईंदा आहिनि कि तव्हां
कि मूंखे परम पिता परमात्मा चईंदा आहिनि। पुकारंदा आहियो त ज़रूरु ईंदो आहियां न। गायन बि आहे कि दूर देश जो रहण वारो आयो देश पराए। हाणे बाबा द्वारा मालूम पियो कि हाणे असां पराए देश अर्थात रावण जे देश में आहियूं। सत्य त्रेता में असां ईश्वर देश अर्थात पंहिंजे देश में हुयासीं। पोइ द्वापर खां वठी करे पराए देश में आया आहियूं, पराए राज्य में ईंदा आहियूं, वाम मार्ग में ईंदा आहिनि। वाम मार्ग में अची वेंदा आहिनि। पोइ भक्ति शुरू थी वेंदी आहे। पहिरियों शिव बाबा जी भक्ति करणु लॻी वेंदा आहिनि। उहो माण्हू शिव जो एतिरो वॾो लिंग ठाहींदा आहिनि, परंतु एतिरो वॾो त आहे न शिव बाबा। शिव बाबा त असां जहिड़ा ई आहिनि। हाणे तव्हां सम्झो आहे कि आत्मा परमात्मा में केतिरो फ़र्क़ु आहे। साइज़ रूप रंग उहो ई आहे, बसि पार्ट अलॻि अलॻि। सागर आहे, असां नदियूं आहियूं, है न। उहो नॉलेजफुल सिधा सुख शांति आनंद प्रेम शक्तियुनि जो सागर, वो परमात्मा जी महिमा आहे न। हाणे सॾ ई कंदा आहियूं ही पतित पावन अचो। वो परम पिता जो कल्प कल्प ईंदा आहिनि। दूर देश जो रहण वारो मुसाफ़िर खे सॾ कंदा आहिनि, हुननि जी महिमा ॻाईंदा आहिनि न। ब्रह्मा सरस्वती खे बि सॾ न कंदा आहिनि, पुकारंदा आहिनि निराकार परमात्मा खे। आत्मा सॾ कंदी आहे कि दूर देश जा रहण वारा हाणे अचो पराए देश। इहे सभु पतित थी चुकिया आहिनि। मां बि ईंदो तॾहिं आहे जॾहिं रावण राज्य ख़तमु थियणो हूंदो आहे। मां ईंदो ई तॾहिं आहे संगम युग जी कंहिंखे बि पतो न आहे। चईंदा बि आहिनि कि परमात्मा बिंदी आहे। अॼुकल्ह को आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा चई छॾंदा आहिनि। आत्मा सो परमात्मा त थी न सघे। आत्मा परम धाम, आत्मा परमात्मा ॿई अलॻि अलॻि आहिनि। जीअं सूर्य चांद अलॻि अलॻि आहे न, सूर्य चांद सितारा ईअं अलॻि अलॻि आहिनि। बाबा चईंदा आहिनि, अॼुकल्ह पोइ चई ॾींदा आहिनि आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा, आत्मा सो परमात्मा थी न सघे। आत्मा परमात्मा ॿई अलॻि अलॻि आहिनि। रूप ॿिन्हिनि जो हिकु जहिड़ो आहे, परंतु आत्मा पतित ठहींदी आहे। 84 जन्मनि जो पाठ वॼाइणो पवंदो। 84 जन्मनि जो पाठ वॼाइणो पवंदो। कंहिंखे? आत्मा खे। परमात्मा जनम मरण रहे था। अगरि आत्मा सो परमात्मा चईंदासीं त छा परमात्मा बि सतो प्रधान खां पोइ तमो प्रधान में ईंदा आहिनि? न, इहे त न थी सघे न। बाप चईंदा आहिनि मां ईंदो आहियां सर्व आत्माउनि जी सर्विस करणु। मुंहिंजो जनम बि न चईंदासीं, मां ईंदो ई आहियां, मां ईंदो ई आहियां नरकवासियुनि खे स्वर्गवासी ठाहिणु। पराए देश में आया आहिनि पंहिंजो स्वर्ग स्थापना करणु। पंहिंजो बाबा ई अची करे असांखे स्वर्ग जे लाइक़ु ठाहींदा आहिनि। इहे बि सम्झायो आहे कि ॿियो आत्माउनि जो पाठ पंहिंजो आहे। परमात्मा जनम मरण रहे था, ईंदा बि ज़रूरु आहिनि, तॾहिं त शिवरात्रि मल्हाईंदा आहिनि, लेकिन उहे कॾहिं ईंदा आहिनि इहे कोई न ॼाणंदा आहिनि। हीअं बि ईअं ई शिव जयंती मल्हाईंदा आहिनि। ज़रूरु संगम ते ईंदा हूंदा स्वर्ग स्थापना करणु। पतितनि खे पावन ठाहिणु ज़रूरु संगम ते ईंदा आहिनि। पावन सृष्टि आहे स्वर्ग। चईंदा आहिनि पतित पावन अचो, पोइ ज़रूरु पतित दुनिया जे विनाश जो समय हूंदो न, तॾहिं त पतित दुनिया खां पावन दुनिया स्थापना कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि मां पावन सृष्टि स्वर्ग जी स्थापना कंदो आहियां, त पतित दुनिया जो विनाश जो समय हूंदो तॾहिं त ईंदमि न। न त जल्दी अची करे छा करा? मुंहिंजो त कमु ई आहे विनाश कराइणु, स्थापना कराइणु।
पालना त तव्हांखे करणी आहे। युगे युगे त मां ईंदो न आहियां। बाबा चईंदा आहिनि मूंखे संगम युक्ति अची करे परे दुनिया जो खे पावन ठाहिणो हूंदो। ये परायो देश आहे, रावण जो देश आहे न, परंतु ये कोई मनुष्य थोड़ी ॼाणंदा आहिनि कि रावण राज्य हलंदो आहे। कॾहिं खां ये रावण राज्य शुरू थियो कुझु बि पतो न आहे। पहिरियों मुख्य ॻाल्हि आत्मा ऐं परमात्मा जो राज सम्झाइणो आहे कि वो कल्प जी संगम युग ते ईंदा आहिनि पावन ठाहिण। ये कमु उन्हनि जो ई आहे, न कि श्री कृष्ण जो। श्री कृष्ण त ख़ुदि ई 84 जन्म वठी हेठि उतरंदा आहिनि। सूर्यवंशी सभु हेठि उतरंदा आहिनि न। झाड़ अधु ताज़ो अधु पुराणो थोड़ी थींदो है न। झाड़ अधु ताज़ो अधु पुराणो थोड़ी थींदो। जर्जरीभूत अवस्था सभिनि जी थींदी आहे। कल्प जी आयु जो बि मनुष्य खे पतो न आहे। शास्त्रनि में लंबी चौड़ी आयु ॾेई छॾी आहे। ये बाबा ई वेही सम्झाईंदा आहिनि। इन में ॿियो प्रश्न उठी न सघे। त बाबा चवनि था जॾहिं पूरो झाड़ जर्जरीभूत अवस्था ते पाए छॾंदो आहे तॾहिं मां ईंदो। शास्त्रनि में लंबी चौड़ी आयु ॾेई छॾी आहे। इहे बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। हिन में ॿियो प्रश्न उठी न सघे। रचता बाप सच ही ॻाल्हाईंदा आहिनि। रचता बाप सच ही ॻाल्हाईंदा आहिनि। असां एतिरा बीके आहियूं, सभु मञंदा आहिनि त ज़रूरु तॾहिं त मञंदा आहिनि। असां एतिरा बीके आहियूं, सभु मञंदा आहिनि त ज़रूरु तॾहिं त मञंदा। अॻियां हली जॾहिं निश्चय थींदो त सम्झ में अची वेंदो। पहिरियों मनुष्य खे सम्झाइणो आहे कि परमपिता परमात्मा निराकार दूर देश सां आया आहिनि, परंतु कंहिंजे शरीर में आया आहिनि। सूक्ष्म वतन सां अची करे छा कंदा? ज़रूरु सूक्ष्म वतन में अची करे छा कंदा? ज़रूरु हिते ई अचिणो पवंदो न। प्रजापिता ब्रह्मा बि हिते खपे। ब्रह्मा केरु आहे इहे बि वेही बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। जंहिंमें प्रवेश कंदा आहिनि उहे पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा हुया, त ॿार बि न ॼाणंदा हुया। ॿार बि तॾहिं ठहींदा जॾहिं मां एडॉप्ट करां। मां हिन साकार सहित ॿारनि खे सम्झाईंदो आहियां कि छा तव्हां पंहिंजे जन्मनि खे भुलिजी विया आहियो? हाणे सृष्टि जो चक्कर पूरो थींदो आहे, पोइ रिपीट थींदो। मां आयो आहियां पावन ठाहिण, राजयोग सिखाइण। पावन ठहिण जो ऐं ॿियो कोई रास्तो आहे ई न। बाबा चवनि था पावन ठहिण जो ॿियो कोई रास्तो आहे ई न। बाबा ई अची करे असांखे पावन ठाहिण जो रास्तो ॿुधाइण। ॿियो कोई न ॿुधाए सघंदो आहे, न कोई रास्तो आहे। अगरि ये राज मनुष्य ॼाणंदा त गंगा आदि ते सनानु करणु, मेले आदि में वेंदा ई न। ये पाणी जी नदियुनि में त सॼी सनानु कंदा रहंदा आहिनि। द्वापर खां वठी करे कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि गंगा में डुबकी मारण सां पाप नाश थींदा, परंतु कोई जा बि पाप नाश न थींदा आहिनि। पहिरियों त आत्मा ऐं परमात्मा जो ई राज ॿुधायो आहे। आत्मा ऐं परमात्मा बाप खे सॾु कंदियूं आहिनि। उहो निराकार आहे। बाबा बि निराकार आहिनि न। ऑर्गन्स वारा आत्मा पुकारदी आहे। भक्ति मार्ग में खां पोइ भॻवान खे अचिणो आहे। इहे बि ड्रामा में पार्ट आहे। बाबा चईंदा आहिनि मूंखे नई दुनिया स्थापना करणु अचिणो पवंदो आहे। शास्त्रनि में बि आहे कि भॻवान खे संकल्प उथियो त ज़रूरु ड्रामा प्लान अनुसार संकल्प उथियो हूंदो न। अॻियां हिन ॻाल्हियुनि खे थोरी सम्झंदा हुया, दिन प्रतिदिन सम्झंदा वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे नई गुय ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहियां।
ॿुधंदे ॿुधंदे सम्झंदा वेंदा आहियो। अॻियां हीअं न चईंदा हुया की शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि, हाणे त सुठी रीति सम्झी विया आहियो। ॿियो बि सम्झाइण जो ॾाढो पियो आहे, ॿियो बि सम्झाइण जो ॾाढो पियो आहे। रोज़ सम्झाईंदा रहंदा आहिनि की कीअं तव्हांखे सम्झाइणो खपे। पहिरियों इहे निश्चय करे की बेहद जो बाबा सम्झाईंदा आहिनि, है न, कि इहे ॻाल्हियूं असांखे कोई मनुष्य नथो ॿुधाए, भॻवानु स्वयं अची करे ॿुधाइनि था, त ज़रूरु सत्य ई ॿुधाईंदा। हिन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। ॿार कोई पक्का कोई कच्चा आहिनि त कोई खे सम्झाए न सघंदा। हिते स्कूल में बि नंबरवार हूंदा आहिनि। ॾाढनि खे संशय पवंदो आहे की असांखे सम्झो कि परमपिता परमात्मा अची करे पढ़ाईंदा आहिनि। श्री हुननि जी ॿुद्धि में आहे कि श्री कृष्ण ज्ञान ॿुधाईं। हाणे पते दुनिया आहे न, त श्री कृष्ण अची न सघियो। इहो उन्हनि खे सिद्ध करो कि परमात्मा खे ई अचिणो पवंदो आहे पते दुनिया पते शरीर में। त असांजे लाइ त कहिड़ी कॉमन ॻाल्हि आहे, लेकिन जेका दुनिया वारा इंतज़ारु था करनि उहो त कॾहिं सोचे बि सघंदा आहिनि। असां बि पहिरियों उहे ई हुआसीं, लेकिन असांजे लाइ त कहिड़ी नॉर्मल ॻाल्हि थी वई। शिव भॻवान सां गॾु, मतिलबु जेके माण्हू भॻवानु ईश्वर अल्लाह चईंदा आहिनि, जंहिंसां मिलणु वैसे त चईंदा आहिनि असांजे अंदरि आहे, पर उन्हनि सां मिलणु कहिड़ो इंतज़ारु कंदा आहिनि, ईअं ई सम्झंदा आहिनि अलाए मिले न मिले। उन्हनि सां गॾु असां रोज़ु उथंदा आहियूं, वेंदा आहियूं, खाईंदा आहियूं, पीअंदा आहियूं, खेॾंदा आहियूं। ऐं किथे उन्हनि जी मत ऐं किथे दुनिया वारा छा सम्झंदा आहिनि उन्हनि जे बारे में, कि उहे ईअं चईंदा हूंदा। इहा हुननि जी परिचय केॾो अलॻि आहे, केॾो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। पाव चवनि था दुनिया वारा त सम्झंदा आहिनि श्री कृष्ण ज्ञान ॿुधाईंदो। हाणे पते दुनिया में त श्री कृष्ण बि न अची सघे। इहे त उन्हनि खे सिद्ध करे ॿुधायो कि परमात्मा खे ई पते दुनिया पते शरीर में अचिणो हूंदो आहे। बाबा इहे सम्झंदा आहिनि कि हर हिक जी पंहिंजी बुद्धि आहे। कोई त झटि सम्झी वेंदो, जेतिरो थी सघे सम्झाइणो। ब्रह्मण सभु हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि, परंतु देह अभिमान ॿारनि में ॾाढो आहे। इहे बाबा बि ॼाणंदा आहिनि कि नंबरवार आहिनि। डायरेक्शन ते ॿारनि खे हलणो पवंदो आहे। वॾो बाबा त चए उहो मञिणो खपे। गुरू अनादि जी बि मञंदा आया आहियो। हाणे बाबा जो स्वर्ग में वठी वञण वारा आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि त अखि बंदि करे मञणी खपे, परंतु अहिड़ा निश्चय बुद्धि न आहिनि। भले हुननि में नुक़सानु थिए या फ़ाइदो, मञी वठिणो आहे। भले सम्झो नुक़सान बि थी वञे, पोइ बि बाबा चईंदा आहिनि हमेशह ईअं सम्झो शिव बाबा ई चईंदा आहिनि, ब्रह्मा जे लाइ न सम्झो। रिस्पॉन्सिबल शिव बाबा हूंदो, उन्हनि जो इहे रथ आहे, इहे ठीकु करे ॾींदा। चईंदा आहिनि कि मां वेठो आहियां, हमेशह सम्झो शिव बाबा ई चईंदा आहिनि। इहे कुझु न ॼाणंदा आहिनि, ईअं ई सम्झो। हिकु तरफ़ त निश्चय बुद्धि रखिणो खपे न, निश्चय रखिणो खपे। शिव बाबा चईंदा आहिनि मुंहिंजी मञंदा रहो त तव्हांजो कल्याण थींदो आहे। हुन समय निमित ब्रह्मा बाबा हुया। हाणे अगरि तव्हां सम्झो था कि निमित असांजी ॾाॾियूं आहिनि ऐं तव्हांखे उहे कुझु चवनि था, त तव्हां हुन इहे सम्झो था कि भई शिव बाबा हिननि खे निमित ठातो आहे, त असां हुननि जे अगरि सही ते हलो था त बि रिस्पॉन्सिबल शिव बाबा आहे। पोइ बि मुरली त सभिनि खे मिले ई थी, पंहिंजो वीचार सागर मंथन बि कंदा रहो। उहो त कोई संगठन में कोई निकिरंदो आहे, भई ईअं करिणो आहे त हलंदा हलो। पोइ बि कुझु ग़लति थी वियो त बाबा वेठा आहिनि। ये ब्रह्मा भी अगर कुछ चईंदा आहिनि त हुनजो रिस्पॉन्सिबल शिव बाबा आहे। तव्हां ॿार फ़िक्र न करो, शिव बाबा खे यादि करण सां अवस्था ॿियो ई पकी थी वेंदी। निश्चय में विक्रम ई विनाश थींदा, बल बि मिलंदो। जेतिरो बाबा खे यादि कंदा ओतिरो बल जास्ती मिलंदो।
जो श्रीमत ते हली सर्विस कंदा आहिनि उहे ई ऊच पद पाईंदा। ॾाॾनि में देह अभिमान ॾाढो रहंदो आहे। बाबा ॾिठो आहे सभु ॿारनि में कीअं सभु ॿारनि सां कीअं प्यार सां हलंदा आहिनि। बाबा सभिनि सां ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि। ॾाॾनि में देह अभिमान ॾाढो रहंदो आहे। बाबा ॾिठो आहे सभु ॿारनि में कीअं प्यार सां हलंदा आहिनि। सभिनि ॻाल्हियूं कंदा रहनि सभिनि सां ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि। मतलब बाबा पूरी ख़बर रखंदा आहिनि। ॿारनि खां पुछंदा आहिनि कि ठीकु वेठा आहियो न, कोई तकलीफ़ त न आहे न। लव हूंदो आहे न ॿारनि जे लाइ। बेहद जे बाबा बाप खे ॿारनि जे लाइ ॾाढो ॾाढो लव। हाणे बि बाबा बल मथे आहिनि, लेकिन त बि जेका योग युक्त हूंदा अव्यक्त स्थिति में हूंदा उन्हनि खे त लॻंदो हूंदो न कि अञा ताईं असांजी हालो हाल वठनि था बाबा। जो जेतिरी श्रीमत ते सर्विस कंदा उन अनुसार बाबा जो लव बि रहंदो। सर्विस सां ई फ़ाइदो आहे न, है न। बाबा खे अञा बि तव्हां अव्यक्त स्थिति में थी करे बाबा सां ॻाल्हियूं करो, बाबा खे सभु समाचार ॿुधायो त बाबा ॿुधंदा आहिनि। सर्विस में हड्डियूं ॾियणियूं आहिनि। कोई बि कमु कंदा रहंदा त उहो पोइ दिलि में रहंदो आहे कि ॿार फस्ट क्लास आहे, परंतु हलंदे हलंदे पोइ बि ग्रहचारी वेही रहंदी आहे। माया जो सामनो थींदो आहे न। ग्रहचारी जे कारण को ज्ञान बि उठाए न सघंदा। कई त पोइ कर्मणा सेवा अथक थी करे कंदा रहंदा। तव्हांजो कमु आहे सभिनि खे सुखदान जो मालिक ठाहिणु, कंहिंखे दुख न ॾियणो आहे। ज्ञान न आहे त पोइ ॾाढो दुख ॾींदा रहंदा। पोइ केतिरो बि सम्झायो त सम्झंदा ई न आहिनि। पहिरियों सम्झाइणी ॾियणी आहे। आत्मा ऐं परमात्मा जी कीअं आत्मा में 84 जन्मनि जो पाठ करियल आहे, जो अविनाशी पाठ आहे, कॾहिं बदिलण जो न आहे। ड्रामा में हूंदो आहे न कि निश्चय वारो कॾहिं हिलंदो न। जंहिंखे इहे निश्चय थी वेंदो ॾाढा हिली वेंदा आहिनि। पिछाड़ी में जॾहिं बम्बोर खे आग लॻंदी न तॾहिं अचल थींदा कि बाबा त ठीकु चईंदा हुया। हाणे त लड़ाई थिए थी, वरी रुकी थी वञे त माण्हू चवनि था अरे अलाए कॾहिं थींदो, त पंहिंजी मस्ती में मस्तु रहंदो। अंत समय जॾहिं ईंदो न हुनजी निशानी आहे कि ब्राह्मण परिवार में अलबेलोपन ऐं आलस्य अची वेंदो। तॾहिं त नंबर ठहींदो न। हाणे त ॾाढी युक्ति सां सम्झाइणो आहे। सिर्फ़ु जरा ॿार त सर्विस करे सर्विस ते रहंदा आहिनि, दिलि ते चढ़ंदा रहंदा आहिनि, ॾाढा तिखा वेंदा आहिनि, ॾाढी महिनत कंदा आहिनि। उन्हनि खे सर्विस जो ॾाढो शौक़ु रहंदो आहे। जंहिंमें जो गुण आहे न उहो बाबा वर्णन कंदा रहंदा आहिनि। बाबा कॾहिं बि कंहिंमें अवगुण न ॾिसंदा आहिनि। भले कोई ईंदो आहे बाबा खे ॿुधाए बाबा फलानो ईअं आहे हीअं आहे, लेकिन बाबा त हर हिक में छा ॾिसंदा आहिनि, गुण ॾिसंदा रहंदा आहिनि ऐं उनजो ई वर्णन कंदा रहंदा आहिनि। कॾहिं बाबा जे संदेश में ॿुधियो आहे कि बाबा चवनि कि फलानो ॾाढो ख़राबु हुयो, हुन हीअं बि कई हीअं बि कई। बाबा हमेशह हुननि जे गुणनि खे ई वर्णन कंदा आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिकिलरे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मूंखे सर्विस में हड्डी ॾियणी आहे। कहिड़ी बि ॻाल्हि में संशय न उठाइणो आहे। सभिनि खे सर्विस सां सुख ॾियणो आहे, दुख न। ॿियो आहे निश्चय जे बल सां पंहिंजी अवस्था खे अॾोल ठाहिणो। जो श्रीमत मिलंदी आहे उन में कल्याण समायल आहे। छो जे रिस्पॉन्सिबल बाबा इन करे फ़िक्र न करणी आहे। वरदाना योग युक्त स्थिति द्वारा सूक्ष्म व कड़े बंधननि खे क्रॉस करण वारा बंधन मुक्त ठा। योग युक्त निशानी आहे बंधन मुक्त। योग युक्त थियण में सभिनि खां वॾो अंतिम बंधन आहे
स्वयं के समझदार समझी करे श्रीमत खे पंहिंजी बुद्धि जी कमाल समझ आए बाबा जी श्रीमत और सम्झंदा आहिनि असांजी बुद्धि जी कमाल आहे। बुद्धि में बि मत हूंदी आहे, मत ॾियण वारो केरु शिव बाबा आहिनि। अर्थात श्रीमत में पंहिंजी बुद्धि मिक्स करणु जंहिंसां बुद्धि जो अभिमान अची वेंदो। चलो तव्हांखे अगरि सम्झ अनुसार तव्हां उहो कमु कयो बि त उहो सम्झ ॾियण वारो केरु बाबा। त बाबा चवनि था इहे सभिनि खां वॾो बंधन आहे योग युक्त ठहिणु। ॿियो बंधन कहिड़ो आहे? जॾहिं कोई कमज़ोरी जो इशारो ॾींदो आहे, उहो बुराई कंदो आहे, यदि उन समय जरा बि व्यर्थ संकल्प हलियो त इहा बि बंधन आहे। पहिरीं ॻाल्हि त जो बि असां कयो सुठो उहो बुरो सभु बाबा खे ॾेई करे बाबा खे शुक्रिया करो, सॉरी करो अगरि ग़लति थी वियो त बसि बाबा ई कराई। ग़लति थी वियो त सॉरी करे छॾियो, शापत असां कैच न करे सघियासीं। न त तव्हां सम्झो असां त बाबा जी श्रीमत ते हलियासीं, चलो थी वियो त हुन में बि भलो है न। ॿी ॻाल्हि आहे कोई अगरि कुझु चए बि थो त बाबा खे चई छॾियो बसि ख़तमु। त व्यर्थ हलंदो ई न। जॾहिं हिन बंधननि खे क्रॉस करे हार जीत निंदा स्थिति में समान स्थिति ठाहियो तॾहिं चईंदासीं संपूर्ण बंधन। स्लोगन आहे पहिरियों सोचण पोइ करणु, इहे ई ज्ञानी तूं आत्मा जो गुण आहे। पहिरियों सोचण पोइ करणु, ये ही ज्ञानी तू आत्मा जो गुण आहे। अव्यक्त इशारो जीअं अनजान ॿार नुक़सान वारी चीज़ खे खिलौनो सम्झो आहे त हुनखे कुझु देरि छुड़ाइणो पवंदो, कुझु ॾेई करे छुड़ाइणो पवंदो आहे। अहिड़ा जो अल्पकाल जो मान शान व अल्पकाल जी इच्छा रखंदा आहिनि, उन्हनि खे मान ॾेई करे स्वयं निर्माण उन समय यदि उन्हनि खे शिक्षा ॾींदा त टकराव पैदा त उनखे मान खपे, चलो मान ॾेई छॾो ख़तमु ॻाल्हि। अगरि हुन समय असां उन्हनि खे कुझु जीअं हुनखां खिलौनो खींचंदासीं त रोईंदो न, त असां हुनखे ॿियो खिलौनो ॾिनो त उहो चुप थी वियो, हुन ॿियो ॾेई छॾियईं त ईअं असां हुनखे मान ॾियूं उहो चुप थी वेंदो। हुन समय अगरि शिक्षा ॾींदा त टकराव थी वेंदो। इन करे अहिड़े समय युक्ति युक्त हलण सां परोपकारी ठही क्षमा भाव सां सम्मान ॾेई करे पहिरियों हुनखे समझदार ठाहे, जंहिंसां उहो स्वयं महसूसु करे कि ॻाल्हि त नुक़सानकारक आहे न। हुनखे चओ कि हा तव्हां त ॾाढो ई सुठो कयो, तव्हां त ॾाढो ई सुठो कंदा आहियो, त हुनखे ख़ुदि ई अहसासु थींदो कि न कुझु ग़लति आहे, न इहा ॻाल्हि त ठीकु न आहे, पोइ बि हिन मूंखे माफ़ु कयईं, पोइ बि मुंहिंजी तारीफ़ थो करे। त हिन अनुसार तव्हां त उन्हनि खे शिक्षा बि ॾेई सघंदा आहियो ऐं उन्हनि खे पंहिंजी ग़लती जो अहसासु बि कराए सघंदा आहियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।